जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं जिनाबाग चौक ते, जिते सिटी प्रेस क्लब पारां सहाफ़ी जान मोहम्मद जे क़त्ल जे ख़िलाफ़ जेका आहे हिकु एहतिजाजी रैली कढी वई आहे। उन हवाले सां जेके एहतिजाजी मुज़ाहिरीन आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। जान मोहम्मद मर कुछ टाइम अवल SSP सखर के दरख़्वास्त दी चुको त मुझे जान के खतरो आहे, मेहरबानी करे मूंखे प्रोटोकॉल ॾिनो वञे या मुंहिंजो तहफ़ुज़ कयो वञे। पर अफ़सोस सां चवंदुसि त अहिड़े नमूने ई पंहिंजो जान मोहम्मद मर वांगुरु अॻ में शान ॾर ऐं कुझु सहाफ़ी क़तल थी विया आहिनि, जंहिंजे हिन महिल ताईं खूननि सां इंसाफ़ न थी सघियो आहे। पोइ उन्हनि खे जॾहिं क़तल थी था वञनि, उन्हनि खे जेको आहे न, हिननि खे रुख चेंज कयो थो वञे त हिननि जी ज़ाती दुश्मनी या हिननि सां जेको आहे ज़ाती कंहिंजो तसलुत, जंहिंजे करे हिन क़तल कयो आहे। ऐं असां आला इंतिज़ामिया खां जेके आला इंतिज़ामिया आहे, जीअं असांजा हसास इदारा आहिनि, उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त हीअ सहाफ़ियुनि जो जेको क़त्लेआम थिए थो, छाजे करे थो थिए? छा हक़ सच ॾियणु छॾे ॾियनि, या वरी असां जेको हक़ सच वारी सहाफ़त आहे उहा करणु छॾे ॾियूं, या असां जेको आहे आवाम जो आवाज़ु न बणिजूं, या असां जेको आहे जेको इशूज़ थिए थो उनखे हाईलाइट न कयूं। सो मां उन्हनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त इन जी चङी तरह सुठे नमूने जेको आहे तहक़ीक़ात थियणु घुरिजे। ऐं छा जान मोहम्मद जे पंहिंजो क़तल सां गॾु जेके सहाफ़ी क़तल थी विया आहिनि, उन्हनि सां उन्हनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि जी फैमिली खे बि प्रोटोकॉल ॾिनो वञे। हिकु ॻाल्हि आउं इंतिज़ामिया खे वरी ॿुधाईंदुसि त जान मोहम्मद मर त गुज़ारे चुको आहे, उहो त शहीद थी चुको आहे, पर तव्हांखे शायदि ख़बर न आहे त जान मोहम्मद मर हिते मौजूदु आहे। जान मोहम्मद मर पूरी सिंध में मौजूदु आहे ऐं जान मोहम्मद मर हर हक़ सच लिखण वारे कलम धणी जे दिलनि में आहे ऐं हू पाण खे जान मोहम्मद मर सम्झनि था। इन जे करे इंतिज़ामिया खे सुजाग थियणु घुरिजे। ॿी सूरत में असां सिटी प्रेस क्लब जो पारां अञा वधीक हिन खां वधीक एहतिजाज कंदासीं ऐं रायल चौक ब्लॉक करे वेही रहंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त असांजी सिंध में एॾी बदमनी छो आहे। रोज़ ॾिसो अख़बारूं भरियूं पियूं आहिनि, सोशल मीडिया भरियो पियो आहे, कॾहिं को अगवा थो थी वञे, कॾहिं को क़तल थो थी वञे। छा भला असांजा इदारा सुता पिया आहिनि? असांजो पुलिस डिपार्टमेंट, ॿिया जेके इदारा आहिनि, छा था कनि? अवाम खे छो इहे छॾियो ॾिनो अथऊं? छो भला अवाम खे हे छो नथा ओन कनि? असांजे माण्हुनि खे एॾी बेचैनी जी लहर आहे जो इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हाणे ताज़ो ई असांजो सहाफ़ी भाउ जेको आहे जान मोहम्मद महर साहब, उनखे ॾींहं ॾिठे जो क़त्ल कयो वियो आहे। गोलियुनि जा उन जे मथां जेको आहे सो उन ते गोलियुनि जा बारूद ऐं इहे हलाया विया आहिनि। इहे सम्झ खां ॿाहिरि आहे त हुनखे इंतिज़ामिया बग़ैर जेको आहे सोचे सम्झे जेको आहे पुलिस बयानु ॾेई छॾियो त ज़ाती दुश्मनी आहे। हिकिड़े ॾींहं में हुन डिक्लेयर करे छॾियो त हे असां जे लाइ इंक्वायरी था करणु चाहियूं, जुडिशियल इंक्वायरी जी डिमांड था कयूं ऐं अपील था कयूं त इन जी जेका आहे शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। हीउ हिकिड़े सहाफ़ी जो क़त्ल न आहे, हीउ पूरी सहाफ़त जो क़त्ल आहे, पूरी इंसानियत जो क़त्ल आहे। जॾहिं त हुन सहाफ़ी भाउ जेको आहे पहिरियों उन जे लाइ एप्लीकेशन बि ॾिनी हुई त हुनखे जान जा थ्रेट्स आहिनि, उन जे बावजूद बि हुन ते जेको आहे कंहिं बि गौर न कयो ऐं हुन भाउ खे मरणु ॾिनो वियो। असां इन जी भरपूर मज़म्मत था कयूं ऐं इन जे लाइ असां भरपूर पंहिंजो असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे असां अपील था कयूं त इन जी शफ़ाफ़ इंक्वायरी करायो। अदा बराबरि इहो भीड़ आहे, वॾी लिस्ट आहे, ड्रिगी विच ते न आहे वेठी, कंहिं न कंहिं कुंड ते सिंध जा आशिको मुंहिंजो नालो जान मोहम्मद पंहिंजो नालो लिखाए चुको आहे ऐं हुनखे एॾो कमु कयो जो शायदि तव्हांखे ख़बर न हूंदी त हीउ कच्चे में पहिरियों माण्हू हो KTN जो जेको कच्चे में धाड़लनि जो इंटरव्यू कयो। शायदि SSP खे ऐं उन DIGन खे बि ख़बर न हुई त कचो छा थींदो आहे। हीउ उहो बहादुर इंसान हो जेको कच्चे में लही वियो, जेको धाड़लनि सां हुते हिन इंटरव्यू कयो ऐं हिनखे जस आहे, शाबस आहे। महिरबानी तव्हांजी। जान मोहम्मद मर तमामु हिकु बहितरीनु इंसानु हुयो ऐं उहो हुनखे शहादत मुर्तबो आहे, शहीद ज़िंदा आहिनि ऐं हुनजी कारकिरदगी तमामु बहितरीनु कारकिरदगी, हर माण्हू, हर सहाफ़ी, हर सिविल सोसाइटी जे दिलि ते राज कंदो हुयो। अलाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾींदो। ऐं असां DIG सखर ऐं आला इदारनि खां मुतालबो था कयूं पिया त ख़ुदा जान मोहम्मद जी शफ़ाफ़ इंक्वायरी करे ऐं उनजे खून सां इंसाफ़ कयो वञे। जीअं त शहीद जान मोहम्मद मर जेको हिकिड़ो शहीद थी वियो, उहो हिकु सहाफ़ी न बल्कि सहाफ़ियुनि जो क़त्ल उनखे असां सम्झूं था हिकिड़ी साज़िश तहत उनखे क़त्ल करायो वियो आहे।
ऐं असां DIG सखर SSP सखर ऐं IG सिंध खां मुतालबो कयूं था त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करे उनखे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए वञे, ॿी सूरत में साफ़ ई सरापा एहतजाज हूंदा।